अस्सलाम वालेकुम साथियों जी। तो असी झुलोरी वाक़े ते हिन वक़्तु न्याणी आमना शहीद के वालिद साहब सां गॾु मौजूदु आहियूं। फ़कीर अरसलान अरबी वेलफेयर फाउंडेशन जे तरफ़ां ऐं ही बतौर जेको आहे उन्हनि खे हिकिड़ी मदद जेको आहे 1 लख रुपया हवाले कयां पियो, जेको ही असांजे फाउंडेशन जे तरफ़ां आहे। 5000 रुपया सिर्फ़ु अपीलुनि करण जे बावजूदि जमा थिया। 4200 जंहिंखे बि 5000 में तब्दील करे साईं ही 1,50,000 रुपया क़बूल कयो। ही वठो साईं, अलाह सही कंदो त इंशाअल्लाह न्याणी जा कातिल जेके आहिनि उहे मिली वेंदा। ऐं वधीक जेको ही ज़ुल्म थियो आहे, जेका ही करबला बर्पा कई वई आहे, जेको ही धरती त मां सम्झां धुॾणु खपे आहे, जेको ही हेॾो वॾो जेको आहे ज़ुल्म दरिंदगी थी आहे, उन बाबति न्याणी आमना जे वालिद मस्जिद जे इमाम भाउ ग़ुलाम हैदर कंडाणी साहब खां मां हाल अहवाल वठंदुमि त ही पंहिंजे दर्द जी दास्तान जेका आहे अदा। अस्सलाम वालेकुम अदा, ही कीअं थियो, कहिड़ी तरह थियो? 4 तारीख़ का लापता हुई। सुबह जो स्कूल वही 4 है। नवंबर। जी हाँ, 4 तारीख़ का वरी हाफ्ते में वापसी आई है, वरी स्कूल भी वही है। उन्हीं का बाद में यो 9 तारीख़ ते मूंखे मयत ही मिलियो। बस 5 ॾींहं ते। 5 ॾींहं ते इन में आउं भॼंदो रहियुसि, डुकंदो रहियुसि। इलाइक़ो, झर जंग, ॻोठ, रस्ता, वाह, शाखूं, वाटर इलाइक़े जा। उन खां पोइ मुंहिंजा मिट माइट बि उते मूंसां गॾु हुआ ॻोल्हण में बि। ऐं असां पंहिंजनि इलाइक़नि में बि ॻोल्हियो सभिनीनि खां। वरी इहा 5 ॾींहंनि खां बाद में लाश मयत उते ई मूंखे बरामद थियो, जलूरी जे इलाइक़े में। ऐं जलूरी जी जेका पुलिस पोस्ट आहे, जेको आहे सो इंचार्ज जेको आहे अकबर लगारी झंडाणी जेको आहे उहो, ऐं SHO जेको संजय आहे तालके जो, उन्हनि यानी कि मूंसां कंहिं बि क़िस्म जी का बि मदद नाहे कई। उन टाइम खां पछाड़ी लाश बरामद थी वई, पर उन्हनि कंहिं बि क़िस्म जी का बि एक्शन कोन कयो, जफ़ाकशी कोन कयनि, ऐं मूंसां इहो ज़ुल्म कयो वियो आहे हुते। अच्छा, हिन में तव्हांखे कंहिंजे मथां शको शुबहात या कुझु अहिड़ियूं के शयूं जेकी तव्हांजी नज़र में? इहो हुयो त उन ॾींहुं जो, जंहिं ॾींहं ते मुंहिंजी न्याणी लापता थी, उन ॾींहुं यानी कि उते जो शहर जो रहाकू ज़ाहिदू बि चयो वेंदो आहे, हजाम जो कमु कंदो आहे। खसकेली आहे, ख़बर खसकेली जो पुटु आहे। ऐं स्कूल जे हर वारे पाड़े में हुनजो घरु आहे। उन मूंखे इहो ॿुधायो त स्कूल खां पोयां रोईंदी पई वई, ऐं मूं हुनखे जेको आहे सो स्कूल ताणी छॾे आयो आहियां। ऐं उन खां बाद में जॾहिं मूं पटे वाले जेको हुते प्राइवेट रखियलु आहे स्कूल जो, उन खां जॾहिं मूं पुछा कई त उन चयो जी हाफ टाइम में आई कान्हे वापसी। वरी ॿिए ॾींहं ते जेको आहे सो जेका टीचर आहे, हेड मास्तराणी मैडम सईदा फ़खरिया, त उन वरी इहा ॻाल्हि कई त जेको आहे सो 1:30 बजे ताणी स्कूल में रही आहे। उन खां बाद में छुटी ते वई आहे घर। उन खां बाद में उते जी मासूम न्याणियूं जिन्हनि केॾी महिल चयो पियो त वाह ॾे वई आहे, केॾी महिल चवनि पिए स्कूल जे दरवाज़े तां मोटरसाइकिल ते चढ़ी आहे, केॾी महिल छा पियो चवनि, केॾी महिल छा पियो चवनि। इन मां आउं यको उते ॻोल्हींदो रहियुसि, पर मूंखे वरी बि मयत उते ई मिली, जलूरी जे इलाइक़े मां, शहर खां 3-4 किलोमीटर नासिर मोड़ वारी साइड ते। अच्छा, जेको ही इब्तिदाई रिपोर्ट राति जेका है मिली आहे, उहा इंतिहाई जेका है असां पढ़ी आहे त वॾी दर्दनाक रिपोर्ट आहे। ऐं वरी जेके ही बयाननि में थोरा कुझु तज़ाद बि आहिनि, त इन्हनि ते पुलिस छा थी कमु करे ऐं छा तव्हांजो जेको आहे इन बाबति मौक़ुफ़ आहे? इन बाबति इहो आहे त कल्ह खां करे इहे ख़बरूं हलनि पियूं, जीअं मोबाइल जे ज़रिए ख़बरनि में इहो ॿुधायो वञे पियो त जेको आहे सो जलूरी जे इलाइक़े मां काफ़ी माण्हू ॿधा विया आहिनि, ऐं उन्हनि खां जांच पड़ताल थिए पई ख़बरनि जे हिसाब सां। बाक़ी असांजे साम्हूं अञा का बि अहिड़ी ॻाल्हि कोन आई आहे। जेको बर वक़्तु SSP साहब तव्हां वटि आयो, उन खां पोइ उन जो आउं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। उहो तमामु बहितरीनु माण्हू आहे, हमदर्द दिलि माण्हू आहे। ऐं उन मां मूंखे उमेदूं त अलाह जी ज़ात में आहिनि त इनशाला मूं मासूम न्याणी सां जेके ज़ुल्म करण वारा आहिनि उहे इनशाला साम्हूं ज़ाहिर थींदा, कटहरे में खड़ा थींदा, ऐं इनशाला इबरतनाक उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी इनशाला। अलाह ई कंदो इनशाला। पर उन SP जेको आहे, जेको मूं वटि हिते आयो, उन जी हमदर्दी सां मूंखे महसूसु ईअं थिए पियो त इनशाला उहो तमामु जल्द खां जल्द उहे जेके मुजरिम आहिनि उहे कटहरे में खड़ा कंदो इनशाला। अच्छा, ॿियो को हितां जा जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि या समाजी कारकुन आहिनि या हिते जेके तंज़ीमूं आहिनि, ख़ासि करे असांजो उन्हनि मां के? माशाल्लाह JUI जा सरबराह जेके आहिनि, सदर मौलाना हाफ़िज़ुर रहमान ज़िला मीरपुर ख़ासि जा, उहे मूंसां आया हिते,
उते बि मूंसां हर क़दम सां गॾु हुआ ऐं उन्हनि जूं कोशिशूं तमामु घणियूं जारी आहिनि ऐं तमामु बहितरीनु माण्हू अंदाज़े सां कमु कनि पिया इनशाला। ऐं उन खां बाद में ॿियूं जेके तनज़ीमूं आहिनि उहे बि तमामु घणियूं हिते मूंसां शरीक थियूं आहिनि। ऐं साईं ज़ुल्फ़कार अली शाह जेको ज़िला मीरपुर ख़ासि जो MNA आहे, उन जे तरफ़ां बि मूं वटि अब्दुल रऊफ़ कोरी हिते मूं वटि कल्ह आया हुआ ताज़ियत ते। जी दोस्तों, ही आहे न्याणी आमना शहीद जो वालिद, जंहिं पंहिंजी जेके न्याणी 5 ॾींहंनि खां पोइ जंहिंजो लाश मिलियो, मुख़्तलिफ़ जेकी मौक़िफ़ जेको आहे जंहिंमें हुन हजम जी ॻाल्हि ॿुधाई, वरी पटेवाले जी ॻाल्हि ॿुधाई ऐं जेका वरी टीचर ॻाल्हि कई, त हर हिक जी ॻाल्हि में अलॻि अलॻि जेका आहे उहा पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ हुयो। ऐं आउं यकीन रखां थो SSP सुमेर नूर चन्ना साहब, इहो उमेदु आहे मुंहिंजे शहर जो नौजवान आहे, त इंशा अल्लाह ताला हक़ीक़ी क़ातिलनि ताईं पहुचंदो ऐं उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾींदो। ऐं मूंखे पूरो यकीन आहे चन्नो साहब हिन मामले में जेको आहे अॻु भरो हूंदो ऐं मीरपुर ख़ासि, सांगड़ या हिन पसगरदाई ऐं पूरी सिंध जे ऐं ख़ुशूसी तौर ते ॾिसंदड़ जेके बि सोशल वर्कर दोस्त आहिनि, जेके बि समाजी वर्कर आहिनि, जेके बि तनज़ीमूं, उन्हनि खे वरी गुज़ारिश कंदुमि त हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु अवां सभई जेको आहे पंहिंजे पंहिंजे वाल ते जेको आहे आवाज़ु उथारियो। छो त ही जेको वाक़ियो हिते थियो झलोरी में, मीरपुर ख़ासि में, वरी कल्ह रते दरे में मासूम हसनैन सां अहिड़ी तरह जो ज़ुल्म कयो वियो आहे। साईं असां सां ज़मीर हुसैन साहब गॾु आहिनि। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु हिन इलाइक़े में हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु हर अख आली आहे। आउं त बेहैसियत पीउ जे हर हिकु माण्हू खे न्याणियूं आहिनि, इहो ज़ुल्म जेको ॾिठो आहे सवंड लफ़्ज़ न आहिनि जो इहे बयानु करे सघूं। उन जे वालिद जे ॾुख में बराबरि जा शरीक थियण लाइ लाड़काणे खां फ़क़ीर अरसलान हबीब जी टीम आई आहे ऐं असां वटि लफ़्ज़ कोन्हनि त आख़िर असांजे मुआशिरे खे छा थी वियो आहे जो नंढड़ियूं बचड़ियूं वञनि स्कूल, हुन ते मोट ते उन्हनि जा लाश मिलनि। ऐं मूंखे त अफ़सोस थो थिए हिन इंतिज़ामिया ते, उन्हनि जो वालिद 4 ॾींहंनि खां वठी थाणे ऐं चौकी जा चकर ॾींदो रहियो आहे, पर असांजी पुलिस रवायती तौरु बाबा ॾिसूं था कयूं था, एॾी नाअहली असांजे हिन सिंध में छो थी आहे। अगरि जे कसूर जी ज़ैनब सां को मामिलो थिए थो त फ़ौरन ट्रेसिंग थी वञे। डिजिटल दौरु आहे, हर सिस्टम आहे हुकूमत वटि, हर आला आहिनि हुकूमत वटि, हर शइ करे सघनि था। पर अॼु 4 तारीख़ खां अॼु आहे 11 तारीख़ आहे, त जेको आहे सो अञा ताईं को जवाबदार क्लियर न थियो आहे। या त जेके जवाबदार आया आहिनि हाणे, या त इन जे पोयों को सियासी मंज़र हूंदो, कंहिं ग़रीब खे अॻिते कजे, कंहिं सियासी माण्हूअ खे बचाइजे, इहा गठ तोड़ जोड़ वेठी हूंदी या इहे बंगलनि ते फ़ैसिला थींदा हूंदा। मां हुकूमत सिंध खां इहो मुतालबो थो कयां ऐं आला इदारनि खां मुतालबो थो कयां त लिहाज़ा अलाह जे नाले ते असांजे बचड़नि खे तहफ़ुज़ ॾियो, असांजे नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾियो। वञनि तालीम पढ़ाइण जे लाइ, मोटनि त उन्हनि जा अहिड़ी लफ़्ज़नि जा उन्हनि जा लाश मिलनि जो 5 ॾींहंनि ताईं उन जो पीउ माउ परेशान आहे। मुंहिंजी धीउ किथे हूंदी, हर रोड नाली नहर ॾिठी अथनि। आख़िर इहो सिंध सां ज़ुल्म केसीं ताईं थींदो। उहा सिंध बाबुल इस्लाम अॼु बाबुल कुफ़र में तब्दील थींदी थी वञे। आख़िर इन जा सबब कहिड़ा आहिनि? इन जा सबब इहे आहिनि त जेको आहे हुकुमरान जी नाअहली। तव्हां पाण सां सिंध वारनि ॾिठो आहे त मासूम फ़ातिमा फरड़ो जो लाश कंहिं हिकिड़ी हवेली मां मिले थो, उन जा वीडियोज़ अचनि था, उन ते कीअं तशदुद कयो वञे थो, हू वीचारी कीअं लेछड़े थी। ऐं उहे हवेलियूं जेके दीन जो दर्स ॾींदियूं हुयूं, अॼु उहे मक़तल गाह बणिजी विया आहिनि। ऐं अॼु उहे कातिल आज़ाद बि थी विया, पैसे जे घमंड ते मालिकनि खे पैसा ॾेई, प्रेशर ॾेई, उन्हनि खां केसनि तां हथु खणाए उन्हनि कातिलनि खे आज़ादु कयो वियो। मां हुकूमत खां इहो मुतालबो थो कयां, इहे जीअं कातिल पकिड़िजनि उन ई साॻिया ई चोटियारी ऐं झलूरी जे चौंक ते उन्हनि खे टंगियो वञे, ताकी असांजी सिंध जे वालदेन खे ख़बर पए त असांजूं नियाणियूं हाणे महफ़ूज़ आहिनि। जे उन्हनि खे न टंगियो वियो, उन्हनि खे सियासी सलाह मसइले जे ज़रिए
उन्हनि खे आज़ादु कयो वियो त पोइ इहो रस्तो रुकबो न। अॼु ग़रीबनि जूं नियाणियूं इहे थियनि, सुभाणे इन्हनि बंगलनि वारनि जूं, सियासी माण्हुनि जूं, ऑफिसरनि जूं नियाणियूं बि नवर में चढ़ंदियूं। मां हुकूमत सिंध खां मुतालबो थो कयां, होश जा नाखून वठो, सिंध जी पारत अथव, सिंध जे बचनि नंगनि जी पारत अथव। ईअं न थिए जो हीउ वाक़ियो जेको आहे सो फाइलनि जी दज़ चढ़ी वञे। असां हर मोड़ ते, हर मुहाज़ ते गॾायूं। फ़क़ीर अरसलान हबीब जी टीम लाड़काणे खां आई आहे, उन सां ॾुख में हमदर्दी जे लाइ बि, उन जी जेकॾी माली सहायता आई उहा बि करण आया आहियूं। मां सभिनी दोस्तनि खे तो आवाज़ु गुज़ारिश कयां, हथ ॿधी त हिन जो आवाज़ु बणिजो, ग़रीब मिसकीन जो साथ ॾियो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, अलाह सलामत रखंदो। साईं असां सां गॾु आहिनि मौली साहब साईं इब्राहिम साहब। सो साईं इब्राहिम साहब ही इंतिहाई वॾो हिकिड़ो वाक़ियो आहे इन हवाले सां बि त जीअं त मां साईं खां वरी हिकु दफ़ो ॿीहर साईं खे मौक़ुफ़ वठंदुमि ग़ुलाम हैदर साहब खां त साईं हितां पंहिंजे हिन ॻोठ मां जिते रस्तो बि वॾी मुश्किल सां आहे, अंदरि ज़मीनुनि में हिननि जो ॻोठ आहे जेको कचो खणी चऊं त हीअ हितां जो सांगड़ जे कचे में वेठा आहिनि। त हीअ जेको झलोरी जेको शहर ॾे हिननि जो अचणु थियो, जेको सोशल मीडिया ते बि हले पियो, साईं जो मौक़िफ़ बि हो त मां सिर्फ़ु नियाणियुनि खे तालीम जे लाइ उन तरफ़ आयुमि। साईं तव्हांखे घणो अरसो थियो हितां लॾ प्लान करे हेॾे आया? मूं ख़ुदि खे त आऊं हुते झलोरी जे इलाइक़े ॻोठ मुबिन कसकिली में 5 सालनि खां हुते ई हुउसि, मस्जिद में इमाम हुउसि, पढ़ाईंदो हुउसि नंढड़नि खे क़ुर हुते मस्जिद में 5 सालनि खां। ऐं हींअर 3 महीना आऊं अॻु में हितां वियो आहियां, जेको किराए जो मकान मूं वरितो आहे हुते शहर में। इन नियत सां ई वरितो त नियाणियूं पढ़ी पवंदियूं मुंहिंजियूं, क़ुर आऊं पाण पढ़ाईंदुसि ऐं स्कूल बि पढ़ी पवंदियूं। इन मौक़ुफ़ ते आऊं हितां टपड़ खणी हुते वञी वेठुसि झलोरी में। नियाणियूं पढ़ाइण जे लाइ वियो ऐं नियाणी जो लाश खणी वापसि आयो। सो साईं इब्राहिम साहब छा आहे हिन मामले ते तव्हांजो मौक़िफ़ हूंदो? थोरो सुरेश जमील। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हाफ़िज़ साहब ग़ुलाम हैदर जी नियाणी आमना सां जेको हिननि ज़ुल्म कयो आहे, असां अल्लाह जी ज़ात में उमेद कयूं था त इहे ज़ालिम केफ़िरे किरदार ते पहुचंदा। हिन जे लाइ इंतिज़ामिया जेकॾहिं तहरुक वरितो त इंशा अल्लाह इंतिज़ामिया जे लाइ ही को मसइला वॾा कोन आहिनि। बाक़ी वॾनि माण्हुनि जो हाल तव्हां ॾिसो पिया त वॾनि माण्हुनि पंहिंजे तहफ़ुज़ जा कानून पास पिया कनि, उहे ग़रीबनि जे नियाणियुनि सां कहिड़ो साकार कंदा। अल्लाह पाक सभिनी जे नियाणियुनि जी बचनि जी हिफ़ाज़त फ़रमाईंदो। असां इज्तिमा ते वियल हुआसीं, ख़बर ॿुधीसीं ॾाढो ॾुख थियो। पोइ भाई मोहम्मद मलूक साहब खे फ़ोन कयो मां, जंहिं मुंहिंजो ॻोठु ॾिठल कोन्हे, पोइ चई तव्हां अचिजो सुबुह जो। पोइ फ़क़ीर अरसलान साहब वारा बि अची विया लाड़काणे खां, पोइ गॾिजी हिते पहुता आहियूं। इंशा अल्लाह असीं हर तरह सां साईं सां गॾु आहियूं। जिते बि असांखे सॾु थींदो असीं इंशा अल्लाह उते हाज़िर थींदासूं। असां न हुआसीं, सरज़मीन ते न पहुची सघियासीं, पर जॾहिं ख़बर पई त ॾुख उहो साॻियो जो साॻियो आहे। इहा मन सॼी क़ौम जी नियाणी आहे, कहिड़ी कोन्हे। पोइ हाणे अॻे काफ़र जेरूं पूरींदा हुआ, तव्हीं बि हींअर जेरनि खे जेको आहे सन मासूमनि खे मन ख़तमु करियो पिया। अल्लाह साईं अफ़सा वारनि खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता कंदो ऐं हिन जो नेमल बदल अल्लाह पाक जेको आहे अता कंदो इंशा अल्लाह। ऐं तव्हां जेको सब्र कयो आहे इहो रस्तो जन्नत जो आहे। थी सघे थो अल्लाह पाक तव्हांजे निजात जो ज़रियो जेको आहे सो हिन नियाणी खे ई बनाए छॾे, वालदेन खे, ऐं इंशा अल्लाह बणाईंदो। ऐं शहीद त उहो ई जन्नत में हूंदा आहिनि, ऐं हीअ त नियाणी आहे। सो वालदेन खे अल्लाह पाक सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां इंशा अल्लाह हर तरह सां जेको आहे सो हाफ़िज़ साहब सां गॾु आहियूं। अल्लाह पाक तव्हांजो हामी ऐं नासिर रहंदो। बंदि कर जमील।